बाबा साईं, जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे उहा तव्हां पंहिंजी शान जे ख़िलाफ़ ॻाल्हि कई आहे। जंग ऐं इश्क में सभु कुझु जाइज़ हूंदो आहे सोढा। न बाबा साईं न, जंग जो बि हिकु असूल हूंदो आहे त कंहिं बि ॿार या औरत जे मथां हथु नाहे खणबो। जेकॾहिं तूं इहो कमु न कंदे सोढा त तूं छा थो सम्झी? छा मूं वटि माण्हुनि जी खोट आहे? इहा त तूं इलाही बुरी ख़बर ॿुधाई आहे ज़ीनत। भाउ सोडे खे लख शाबाशूं हुजनि जो असांखे अॻुवाट ख़बरदार कयो अथसि। सोडे कसम ॾिनो आहे त हुनजो नालो कंहिं सूरत बि ज़ाहिर न थिए। ज़ीनत, ऐं चरी त कोन थी आहियां जो मोहसिन खे रुसवा करायां। मूं अव्हां जी हिफ़ाज़त ख़ातिर घर जे ॿाहिरां पुलिस पिकेट क़ाइमु करण जो हुकुम जारी करे छॾियो आहे। रुगो पुलिस पिकेट क़ाइमु करण इन मसइले जो हल न आहे ज़हर अली, बल्कि मां चाहियां थो पुलिस पिकेट क़ाइमु करे उन्हनि खे ख़बरदार करण बदिरां अंधेरे में रखूं। भले हू सम्झनि त असां ख़ौफ़ में आहियूं, ईंदा त दुख खाईंदा।